अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्यारे दोस्तों, मां मोहम्मद इस बंगार ऐं वधीक तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेके तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नया आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन वेंदो ऐं असांजो काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं वधीक वीडियो ॾिसण वटां तव्हांखे मिलंदा। दोस्तों, जीअं त ज़ार ज़िंदगी ड्रामो जेको अची रहियो आहे तमामु जल्द ईद खां बाद ठीकु आहे। तव्हां काफ़ी दोस्त चओ था त मां ग़लति ख़बरूं ॾियां थो, ग़लति न्यूज़ ॾियां थो, तव्हांखे ज़ार ज़िंदगी ड्रामो ईंदो बि कोन, इहे अस्कारी कूड़ियूं ख़बरूं वग़ैरह आहिनि। प्यारा दोस्तों, ज़ार ज़िंदगी जेको आहे त प्रोमो में रिलीज़ कयो आहे, हीअ स्क्रीन शॉट आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। ज़ार ज़िंदगी ड्रामो तमामु जल्द ईंदो, ईद खां बाद तमामु जल्द हीउ ड्रामो ईंदो ऐं वधीक जेको आहे त हिन ड्रामे में त कुझु जेका ड्रामे जा क़िस्तूं आहिनि, कुझु जेका एडिटिंग थी विया आहिनि ऐं कुझु क़िस्तूं जेका आहिनि पोइ रहियल आहिनि, उहे एडिटिंग थींदा। उन्हनि खां बाद इंशाअल्लाह तमामु जल्द हिन ड्रामो खे हलाए वेंदो के सिंध टीवी ते ऐं हिन जा कुझु प्रोमो में रिलीज़ कया विया आहिनि, स्क्रीन शॉट आहिनि, तव्हांखे ॾेखारियां थो। ऐं वधीक तव्हांखे ॿुधायूं त हीउ ड्रामो तमामु बहितरीनु आहे, हिन में तमामु बहितरीनु एक्टर आहिनि। हीउ ड्रामो तमामु जल्द ईंदो ईद खां बाद इंशाअल्लाह। ऐं दोस्तों, वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो।